करोड़ रुपयनि जी माहवार बजट रखंदड़ टाउन कमेटी नसीराबाद गुज़िरियल 4 सालनि में अवाम खे कुझु बि फ़ाइदो न ॾेई सघी। जेकॾहिं फ़ाइदो मिलियो बि त मख़सूस ग्रोह खे मिलियो। शहर लाइ ईंदड़ करोड़ रुपयनि जो को बि हिसाब किताब कोन्हे। गुज़िरियल 4 सालनि दौरान नसीराबाद टाउन कमेटीअ खे तक़रीबन 1 अरब 6 करोड़ मिलिया, जिन मां पघारुनि ते ख़र्च 67 करोड़ 19 लख ॿुधायो पियो वञे ऐं 10.5 करोड़ तरक़ियाती कमनि ते ख़र्च ॿुधायो पियो वञे। ॿिए तरफ़ वरी शहरियुनि गुज़िरियल काउंसिल जी कयल अवामी ख़िदमतुनि ते पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। ऐं सम्झां थो त जेके 4 साल असांजा काउंसलर जेके अॻु में चूंडिजी आया हुया, मां सम्झां थो त इन्हनि अहिड़ो को बि कंहिं बि तक जे अंदरि वार्ड जे अंदरि कमु अहिड़ो को बि न थियो आहे। छो जो चवंदा आहिनि त सच थोरो कड़ो हूंदो आहे। जेकॾहिं कुझु चवंदासीं त इहे काउंसलर अॼु बि मां सम्झां थो तक़रीबन इहे जेके काउंसलर अचनि था इहे पंहिंजी रोज़ी रोटी जे लाइ था अचनि पिया। अवाम जी भलाईअ जे लाइ मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो को कोन्हे माण्हू। 4 सालनि में जेके बि असांजा नुमाइंदा चूंडिजी आया उन्हनि को ख़ासि कमु न कयो सवाइ प्योर ब्लॉक जे। प्योर ब्लॉक काफ़ी घिटे में लॻो, इहो ई हिननि कमु कयो। बाक़ी ॿियो को बि ख़ातिर ख़्वाहिरो को कमु न थियो जेको ॾिसण में अचे हिननि जो। प्योर ब्लॉक कराया अथनि कुझु घिटनि में। असांजे शहर जो पहिरियों अहम मसइलो आहे पाणीअ जो, जेको काफ़ी पाड़नि ताईं पाणी न। असांजे पाड़े में अचे थो पाणी, असांखे तकलीफ़ कान्हे का, पर असांखे छॾे बाक़ी पाड़नि में हेठि जेके उन पाणी कोन थो उनखे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। बिजली जो मसइलो असांजे लाइ अहम मसइलो आहे, उहो तमामु घणी लोड शेडिंग थिए थी, उनजे लाइ कंहिं बि तदारक न वरितो आहे। इहे 2 त असांजा अहम मसइला इहे आहिनि। ऐं ॿियो गैस आहे, गैस बि कंहिं कुझु टाइमनि ते पाणी गैस आहे, कुझु टाइमनि ते गैस न आहे। ख़ासि तौर ते मानीअ टाइमनि ते तकलीफ़ थिए थी ॾाढी। हिन में इहे शयूं असांजा हल बुनियादी मसइला जेके आहिनि ज़रूरी इहे कोन हल करे सघिया आहिनि। सफ़ाई सुथराई अॻे बहितरी हाणे कान्हे का। हिननि जे टेन्यूअर में जेका आहे न सफ़ाई न थी आहे। उन खां अॻु में जेके असां एडमिनिस्ट्रेटर हुया उन्हनि जे टाइम में सफ़ाई थींदी, रोज़ानो शिनकार थींदा हुया, पर हिननि जे टाइम में इहे शयूं कोन्हनि की सफ़ाई जी नाक़िस इंतज़ाम असां वटि। काठियामाला जो मेन मसइलो इहो आहे, गेटियूं रस्ता जेके आहिनि स्कूल जा मेन रस्ता आहिनि उहे ठहियल न आहिनि। छोकिरियूं ॿार बच्चा हर कंहिंजा वञनि था, उहे रस्ता क्लियर ठहियल न आहिनि। उहे गिटियूं ठहियूं हुयूं जेके माना मनपसंदि माण्हुनि जूं हुयूं, जेके हुयूं शहर जा जेके माना न ठहणु घुरिजनि उहे गिटियूं तयारु कयूं हुयूं। स्कूल जूं गिटियूं मेन रस्ता जेके हुया गुज़िरियल 4 साल में जेकी पैरासिस थी उनजे साम्हूं आहे। वरी हाणे जेके उहे चेहरा जे ईंदा पोइ बि जे हे लका त पोइ नसीराबाद जो हाल इहो थींदो जीअं पहिरियां हुयो। कॉन्टीजेंसी जो ख़र्च 6 करोड़ ॿुधायो पियो वञे, जंहिं बाद बि 22 करोड़ रुपया टाउन कमेटी जे अकाउंट में हुजणु घुरिजनि। इन्हनि 22 करोड़नि मां जेकॾहिं 10 खां 12 करोड़ बि शाह ख़र्चुनि ते ख़र्च कया विया हुजनि, पोइ बि 10 करोड़ 61 लख 36 हज़ार रुपया काउंसिल जो मुद्दो पूरो थियण वक़्तु अकाउंट में मौजूदु हुजणु घुरिजनि हा, जिन अंगनि अखरनि जी का बि ॼाण नथी ॾिनी वञे। हेतिरी बजट हुजण बावजूदि बि नसीराबाद जा शहरी स्ट्रीट लाइट, सफ़ाई, पीअण जे पाणी जी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। हिन वक़्तु बि शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में पेवर ब्लॉक जा कम शुरू कराया विया आहिनि, जेकी MPA ऐं MNA कोटा तहत ADP प्रोग्राम मां कराया पिया वञनि। पाणी जो मसइलो वॾो आहे, राति जो 3-4 ताईं था वेहूं, पाणी बि कंहिं महिल अचे थो कंहिं महिल नथो अचे। इहे 20 साल थिया रुॻो इहो पियो अखि में छोली कयूं वेठा आहिनि। ऐं कमु इहो थोरो घणो जेको थियो वधीक हाणे सॼे शहर खे ख़बर आहे। पाणी जो उहे नालियूं उहे लॻियूं पियूं 4 सालनि में, छा कुझु का शइ ठही न आहे, का शइ न ठही आहे। बजट ॾिसो था, बजट अलाए काॾे थी वञे ख़बर आहे। 4 करोड़ बजट ते अचे, 1 करोड़ कमु कनि त बि असां लाइ वाह थी वञे। शहर में 4 करोड़नि में त 1 करोड़ थी वञे, कॾहिं स्टील लाइन लॻी वञे, कॾहिं पाणी लॻी वञे, कॾहिं रोड रस्तियूं, कॾहिं कुझु का शइ थींदो आहे। हर शइ मोहबत सां थींदी आहे। 4 करोड़नि अलाए काॾे था हलिया वञनि पैसा। पाण ॾिसो था शहर जी हालत, हिन महिल 2 बजे थी वञे बिजली, हूअं 4-8 कलाक ई, हाणे 12 खां 14 कलाक बिजली बंदि थी वञे। कंहिं महिल स्पेशल हले थी त लोकल बंदि आहे। वॾो मसइलो आहे नसीराबाद में। माण्हू पिया रहिया पिया आहिनि, अधु माण्हू अधु नसीराबाद ख़ाली थी वियो आहे। शेख वाणिया ॾिसो था पाण हैदराबाद के लारकाने के कराची, माण्हू खे सुख हूंदो त उते अची रहंदा न पाणी हूंदो, न बिजली हूंदी, न गैस हूंदो, त उहो माण्हू पोइ वञी ॿाराड़ी में रहंदो, छेणा ॿारे, उहो माण्हू पुराणो दौर वञी करे, उहो अञा भलो आहे। कुझु बि कोन कयो, ख़िदमत छा कंहिंखे वेझो अचण में ॾिठा ते बि कोन त हिननि छा कयो। असांजो हाणे वरी के नवां अचनि के त ॾिसो उन्हनि खे आज़मायूं। हाणे जेके बि ईंदा अॻ में चवंदा हुआसीं उन खे वोट मिलंदो जेको असांखे हिते CC ब्लॉक कराईंदो। त जेको बि मींहं जो पाणी अचे असां वटि थो घटि थिए पियो। तव्हां पाणी ॾिसंदा का लेडीज़, को ॿार बचो बि न लॻे सघंदो आहे की हिननि कहिड़ी ख़िदमत कई। ये छा कयूं, घिटियूं ने या ॿिया ने, सफ़ाई कहिड़ी थी थिए पई। अवाम ते ख़र्च छा थींदा, पाण खाई आहे न अवाम खे छो ॾियनि। अवाम को त अञा वठनि था न पिया, अवाम खे छाजा पैसा अचनि, पाण जो पेट भरे न अवाम खे ॾियनि।
छा कयो अथनि आवाम खे जॾहिं उहो ॾियनि जॾहिं ख़िदमत कनि शहर जूं सफ़ाइयूं थियनि रोड रस्ता ॾाढा हीअ घिटी तव्हां वञो अंदरि घुमो वञी टिकाणे जो मंदर बि आहे तव्हांखे ख़बर बि आहे हीअं तव्हां गोल फ्री थियो वरी परियों मस्जिद बि आहे त इन घिटीअ में हालत कहिड़ी आहे रुगो दड़ा लॻा पिया आहिनि हेठि मथे का सफ़ाई न आहे का इन में प्योर ब्लॉक लॻी आहिनि घिटीअ में सुहिणी घिटी न थींदी आहे माण्हू आराम सां लंघे थो राति जे टाइम में तव्हां ऊंध लॻी पई आहे ॿार बचियो वञे थो बुरकी वारी माई वञे थी उहा बि किरी थी पई त हिननि कहिड़ी ख़िदमत कई आवाम जी पाणी ॾिसो न पाणी बि हाणे कोन थो अचे पियो उहो बि घटि थो अचे अॻे 2 दफ़ा ॾिना ॾींहं में हाणे 1 दफ़ो थो अचे कंहिं महिल असुर थो अचे त माण्हू सुम्हिया पिया आहिनि कंहिं महिल मंझंदि जो अचे त वरी लाइट हली थी वञे पई त इहे मसाला बि त आहिनि न शहर में को कमु न करे सघी आहे हाणे वरी नवनि खे आज़माए ॾिसिजे बुनियादी मसला पूरी सिंध जो ॼण मसइलो मिलियो हाणे ख़ासि असां पंहिंजे नसीराबाद शहर में रहूं था त उनजे हिसाब सां चवंदासीं त पुराणी काउंसिल न इन खां अञा पुराणे वेंदो त कमु हिते न थिया आहिनि हालांकि हेतिरियूं वॾियूं वॾियूं बजटियूं अचनि पियूं पर असां अॼु ॾींहं ताईं ॾाढी तकलीफ़ सां थी चढ़ी पई छो त पुराणी काउंसिल में बि असांजा दोस्त हुआ असांजे नसीराबाद जा शहरी हुआ पर माज़रत सां हुननि कहिड़ो को बि नसीराबाद जे कंहिं बि वार्ड में हिकिड़ो सुठो कमु न करायो जंहिंजे करे असांजो नसीराबाद पाणी जे हिसाब सां तव्हां रोशनाई जे हिसाब सां ॾाढो पोइ थिए ऐं ॾाढी तकलीफ़ आहे अच्छा रोशनाई ॿियूं ॻाल्हियूं पर जेकी मेन बेस्ट शइ आहे न पाणी उहो तव्हांखे पाण सभु ॿुधो था नसीराबाद जो शहर हिन मां मूंखे केतिरो जेको आहे तकलीफ़ ॾिए थो उन सां गॾु असां बि वापारी सच पुछो सुबुह जे टाइम में या कहिड़े बि टाइम में घर वञूं था पाणी कोन्हे त असांखे पाण तकलीफ़ असांखे कारोबार हर शइ पोइ विसरी थी वञे पोइ छा था कयूं था सुहिणे नमूने अचूं था गॾा गाॾा हेॾां होॾां मतिलबु वॾी तकलीफ़ ॾिनी ऐं इहो तव्हांजो सुवालु सिधी ॻाल्हि आहे इन में को शक न आहे चऊं था उहे बि असांजा दोस्त असांजा शहरी आहे पर हुननि इन शयुनि ते तवजो न ॾिनी जेका तमामु हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे ऐं इनशा ताला हाणे इलेक्शन जो माहौल आहे ऐं इनशा ताला असां जेको आहे सो उमेद कयूं था त इनशा ताला हीअ जेकी नई काउंसिल ईंदी इनशा ताला असांजे बुनियादी मसइलनि ते हल ॾे कुझु बि न ॾियनि असांखे सिर्फ़ु बुनियादी मसइला जेके असांजा आहिनि जेके तव्हां पाण ॻणाया त पाणी आहे रोशनाई आहे सफ़ाई सुथराई आहे इहे रुगो असांजा हल कनि त असांजी काउंसिल ज़िंदाबाद ऐं इनशा ताला पोइ ज़िंदाबाद रहे जेकॾहिं इन्हनि बि इहो कमु न कया ऐं हिन महिल तव्हां ॾिसो था उन्हनि पुराणी काउंसिल वारा जेके दोस्त आहिनि जेके कैफ़ी काफ़ी त उन में बीह नथा सघनि पर जेके बीठा बि आहिनि उन्हनि खे बि तकलीफ़ मुंहुं ॾियणो थो पए अवाम सां मुंहुं ॾियणो थो पए त भई असां कहिड़े नमूने सां हुननि जी असां का ख़िदमत ई न कई आहे हुननि खे असां पंहिंजी सर्विस ई न ॾिनी आहे असां कहिड़े नमूने सां हुननि खां जेको आहे सो वोट वठी सघूं ऐं हुननि खे पाण खे मुश्किलात आहिनि हिते जे अवाम अक्सरियत सां वोट ॾेई पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां निभायो पर टाउन कमेटी नसीराबाद में 4 सालनि दौरान अवामी नुमाइंदे जी हैसियत सां कुर्सियुनि ते वेठल काउंसिल अवाम सां कुझु बि निभाए न सघी पर टाउन कमेटीअ जो को बि कमु न थियो न को अहिड़ो को पब्लिक स्कूल ठहियो न को अहिड़ो को पार्क ठहियो न का अस्पताल जेको तालका अस्पताल जेको आहे कमु हो अध में रहिजी वियो न उहा फाइनलाइज़ थी सघी न सफ़ाई जो निज़ाम जेको आहे उहो सहियो न ड्रेनेज सिस्टम ठही नालनि में तव्हां वेंदो अॼु बि उन ड्रेनेज सिस्टम में जेको आहे खामियूं आहिनि न के सही नमूने कमु थियो टीएमओ बि असां कॾहिं न ॾिठो आहे टीएमओ जो कमु कहिड़ो हूंदो आहे त घिटियुनि में अचे ऐं उहो पंहिंजी टीम सां अचे ऐं हिकु घिटीअ खे मुआइनो करे ऐं ॾिसे त छा थो थिए पर टीएमओ असांखे इहा बि ख़बर न आहे त नालो छा आहे ऐं उन असां 4 साल में शिकिल न ॾिसी सघिया आहियूं नंबर ॿी ॻाल्हि इंक्रोचमेंट जी हालत आहे ॾिसी रहिया आहियो त शहर में कोई माण्हू लेडीज़ त ठहियो पर को माण्हू शहर में क्रॉस नथो करे सघे इंक्रोचमेंट एॾी तमामु तेज़ी सां वधी रही आहे ऐं नंबर ॿी ॻाल्हि काफ़ी जेके असांजा टाउन कमेटी जूं प्लाट हुया उन्हनि ते कब्ज़ा थी विया आहिनि ऐलान थियल आहिनि बाक़ी कमकार किथे बि नज़र न आयो आहे न ई वरी अहिड़ी काथे बसि जीअं ॿुधायो त न बाबा हीअ घिटी ठहे थी स्ट्रीट लाइट में न स्ट्रीट लाइट न पाणी न गैस न बिजली किथे बि अहिड़ी का शइ नज़र न आई आहे जेका माना चई सघिजे त भाई कमु पैसा अचनि था टाउन कमेटी में ख़बर न आहे कार्यालय था वञनि त को कमकार अहिड़ो कुझु बि कान्हे तव्हां पाण ॾिसी सघो था त अहिड़ी का शइ ज़ाहिर त कान्हे का बाक़ी हाणे जेके कमकार थिया आहिनि इहे सभु कागज़ी वग़ैरह हिन में थिया आहिनि बाक़ी ज़ाहिर ई कुझु बि कान्हे को साईं हिन वक़्तु शहर आम बुनियादी मसइला आहिनि इन खे नालो असां सालनि खां नंढा आहियूं ॾिसंदा अचूं था त को बुनियादी मसइला हल थिया हुजनि पाणी गैस बिजली वग़ैरह जो को बि माना न आहे दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे पर हिते हिन वक़्तु असां अञा पाणी बिजली ऐं गैस में लॻा पिया आहियूं न तालीम मयार आहे अवाम जे लाइ कुझु बि कान्हे बाक़ी हिननि लाइ पंहिंजे लाइ बसि सभु कुझु आहे
आवाम जे लाइ कुझु बि कोन्हे को। टाउन कमेटी जो पीरियड गुज़रियो आहे न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते उन्हनि लुटमार कई आहे, फुरमार कई आहे। नसीराबाद जो तव्हां वेंदव का बि घिटी सही सलामत तव्हांखे न मिलंदी। नसीराबाद में एतिरे क़दुरु जो माण्हुनि खे पीअण जो पाणी नथो मिले, घर घर तड़पी रहियो आहे, पर नसीराबाद शहर में हिननि कंहिं बि क़िस्म जो अवाम खे रिलीफ न ॾिनो आहे। रुॻी हिननि पंहिंजी फुरमार कई आहे, रुॻी हिननि पंहिंजी लुटमार कई आहे, पर एतिरे क़दुरु जो हिन टाउन कमेटी मां भताखोरी थींदी, मथी लेवल ताईं पैसा पहुचाया वेंदा, पर हिते अवाम खे को बि रिलीफ न मिलियो आहे। ऐं जेकॾहिं वरी बि साॻा माण्हू चूंडिजी आया त अञा नसीराबाद शहर में वेतर जेको आहे ही तबाही कंदा। हिननि मां असांखे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ जो आसरो कोन्हे। नसीराबाद जे कंहिं बि घर में पीअण जो पाणी नथो पहुचे ऐं नसीराबाद सॼो शहर तबाह लॻो पियो आहे। का बि घिटी सही सलामत कोन्हे। घिटियुनि में जेको नालियुनि जो पाणी आहे उहो उथलियो पियो आहे। नसीराबाद जे माण्हुनि जे घरनि में पाणी घिरी थो वञे, पर असांजो को बि मसइलो हल नथा कनि। शहर में हिन वक़्तु पीअण जे पाणीअ जो सख़्त तरीन बहरान मौजूदु आहे। अरबाब रहीम जे दौरे हुकूमत में 18 करोड़ रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई जी स्कीम तैयार थियल हुई, जंहिं स्कीम जी बि मुनासिब सार संभाल न करण सबबि शहर जी 50,000 खां वधीक आबादी पीअण जे पाणीअ खां महरूम बणियल आहे। रोडनि ऐं रस्तनि ते गंद किचिरो आम पियो आहे। रहवासी बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। नसीराबाद जो अवाम अॼु बि सवाल करे रहियो आहे त आख़िर असांजो कहिड़ो ॾोह आहे जंहिंजी सज़ा ॾियण लाइ असांजो पाणी बंदि कयो वियो आहे, स्ट्रीट लाइट बंदि पियल आहे, गंदे पाणीअ जे निकाल जो जोॻो बंदोबस्तु न आहे, को बि पब्लिक पार्क न आहे। अहिड़ी हालतुनि में जेकॾहिं हिन दफ़े बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजी कामयाबी चाहे थी त खेनि अवाम जा मसइला हल करणा पवंदा ऐं खेनि अवाम खे बुनियादी समाजी सहूलियतूं ॾेई इहो साबित करणो पवंदो त रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो हणंदड़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी अवाम सां ई मोहबत करे थी ऐं अवाम जा मसइला हल करे पाण खे अवाम दोस्त पार्टी साबित कंदी। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बुश कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।